सदर आसिफ अली ज़रदारी सां आबू ज़हबी में एडी पोर्ट्स ग्रुप के वफ़द की भी मुलाक़ात। कराची बंदरगाह के इंफ्रास्ट्रक्चर में जिद्दत सां गडियल वापारी सरगर्मियों में इतफ़ाक़। सदर आसिफ अली ज़रदारी कराची पोर्ट ते सीड़पकारी के ख़िते की तरक्की लाइ अहम करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त वापारी लाॻापन के बेहतरी बनाइण में एडी पोर्ट्स ग्रुप जो सहकार वाखाण जोगो आहे। एडी पोर्ट्स ग्रुप तरफां सीड़पकारी पाक UAE इक़्तिसादी सहकार जो अहम थंब करार। सदर आसिफ अली ज़रदारी सां गडियल अरब इमारतनि के वज़ीर शेख नायान बिन मुबारक अल नायान की भी मुलाक़ात। ब तरफ़नि लाॻापन समेत मुख़्तलिफ़ मामलन ते ख़्यालन की ॾेवट। सदर आसिफ अली ज़रदारी पारां शेख नायान बिन मुबारक जी भाईचारे वारे क़ौमी विजन की वाखाण। मुलाक़ात के दौरान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, खातून अवल आसफा भुट्टो ज़रदारी भी मौजूद हुआ। तीरा माथरीअ में जॾहिं बर्फ़बारी पवंदी आहे त माण्हू लॾ पिलाण कंदा आहिनि। सूबाई हुकूमत लॾ पिलाण कंदड़नि लाइ 4 अरब रुपयनि जा फंड रखिया। लॾ पिलाण के बहरान की शक्ल ॾियण की कोशिश कई पई वञे। KP हुकूमत पंहिंजी नाकामी जो मलबो फ़ौज या अहिड़े ऑपरेशन ते किराइण चाहे थी जंहिंजो वजूद ही नाहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जी सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारर ऐं वज़ीर आज़म के कोआर्डिनेटर अख्तियार वली सां गॾु इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त 11 डिसंबर ते हिकु जिरगो थियो हो जंहिं सूबाई हुकूमत सां कामयाब ॻाल्हियूं कयूं। जिरगे खां पोइ सूबाई हुकूमत नोटिफिकेशन भी जारी कयो। जिरगे में तय कयो वियो त इलाक़े में स्कूल ऐं थाणा क़ाइमु कया वेंदा। सूबाई हुकूमत ऐं जिरगे विच में किथे भी फ़ौज नज़र न आई। तीरा माथरीअ में केतिरनि ई सालनि खां ऑपरेशन नाहे थियो। इहे सभु अंदाज़नि ते ॿधल ॻाल्हियूं आहिनि। KP हुकूमत जा मुफ़ाद TTP सां जुड़ियल आहिनि। तीरा माथरीअ जे अवाम जी भलाई पहिरीं तरजीह आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां म्यांमार के परॾेही वज़ीर की मुलाक़ात। वापार, तालीम, सकाफ़त ऐं अवामी राबतनि में सहकार वधाइण ते ॻाल्हि ॿोल। वज़ीर आज़म पारां म्यांमार सां लाॻापन के वधीक मज़बूत बनाइण जो अज़म। इंसानी स्मगलिंग ख़िलाफ़ कार्रवाईअ में म्यांमार के सहकार की वाखाण। म्यांमार के परॾेही वज़ीर पारां 2025 के ज़लज़ले दौरान इमदाद करण ते पाकिस्तान जा थोरा मञिया विया। सिंध काबीना वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सरबराही में गुल प्लाज़ा साने के हवाले से सब कमेटी कायम करे छॾी। सब कमेटी में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण, नासिर हुसैन शाह, सईद गनी और ज़ियाउल हसन लंजार शामिल। सब कमेटी कमिश्नर की सरबराही में कायम इंक्वायरी कमेटी की रिपोर्ट की रोशनी में वधीक कार्रवाई और हिकमत अमली जो फैसलो कंदी। काबीना गुल प्लाज़ा साने के मुतासिरन लाइ मुआवज़ो ॾियण की भी मंजूरी ॾेई छॾी। फोतियन के पोयड़न के 1-1 करोड़ रुपया ॾिना वेंदा। वॾे वज़ीर जो चवण है त मुतासिर दुकानदारन के 5-5 लाख रुपया किचन और यूटिलिटी ख़र्चन के कमिश्नर ज़रिए अदा कया विया वञनि। असां सभिनी की जिम्मेवारी है त मुतासिरन के हर मुमकिन रिलीफ फराम करियो। मुतासिर दुकानदारन के 1-1 करोड़ रुपया बिना ब्याज के कर्ज फराम कयो वेंदो। मुतासिर दुकानदारन के 2 महीननि अंदर कारोबार शुरू करण लाइ दुकान की सहूलियत फराम कई वेंदी। सिंध हुकूमत कंहिंजी डिक्टेशन ते कम न कंदी। हुकूमत लाहौर का फ्रांसिक टीम भी घुराई। वापारियों की नुमाइंदा तंजीम चयो असांखे हुकूमत ते एतमाद है। गुल प्लाज़ा वाक़े जी हर रुख के ॾिठो वेंदो। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो सिंध असेंबली के इजलास में ख़िताब। संदसि चवण है त MQM जी कराची में रत जी रांद कंहिंखां लिखियल न है। MQM कराची जो जेको अशर कयो उहो सभिनी जे साम्हूं आहे। हुकूमत गुल प्लाज़ा साने के मुतासिरन सां गॾु बीठल आहे। सिंध असेंबली के इजलास दौरान गुल प्लाज़ा साने ते बहस। मुखालिफ धुर जो गोड़। अपोजिशन लीडर अली खुर्शीदी एक भेरो ॿीहर गुल प्लाज़ा साने की जांच लाइ जुडिशल कमीशन जोड़न जो मुतालबो करे छॾियो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त कमिश्नर की सरबराही में जोड़ियल टीम सानीअ की जांच करे रही है। गुल प्लाज़ा साने ते पॉइंट स्कोरिंग न करण घुर्जे। सियासत करण इंतहाई ॾुखोईंदड़ है। असां चाहियूं था त गुल प्लाज़ा साने के मुतासिरन के इंसाफ मिले। जिम्मेवारन के सज़ा ज़रूर मिलंदी। गुल प्लाज़ा साने के हवाले से काबीना 5 रुकनी कमेटी जोड़ी है जेका जांच रिपोर्ट की रोशनी में फैसला और कार्रवाई कंदी। इंक्वायरी रिपोर्ट तमाम जल्द सामूं ईंदी। अदालती कमीशन जोड़न ते को एतराज़ न है। रिपोर्ट में मुतमैन न थियासीं त जुडिशल कमीशन ठाहे सघिजे थी। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं सिंध असेंबली ॿाहिरां मीडिया से ॻाल्हियूं।
संदसि चवणु आहे त हाफ़िज़ नईमुर रहमान जी ॻाल्हियुनि खे हिक कन मां ॿुधी ॿिए कन मां कढी छॾियो। जमहूरी तरीक़े सां एहतजाज सभिनी जो हक़ आहे। गैर जमहूरी एहतजाज कयो वियो त हुकूमत कार्रवाई कंदी। असां हाणे बर्दाश्त करण जे मूड में न आहियूं। जेकॾहिं कंहिं शहर में हड़ताल ऐं दुकान साड़ण जी कोशिशि कई त हुकूमत माण्हुनि जे तहफ़ुज़ लाइ बीहंदी। हाफ़िज़ नईमुर रहमान ऐं संदसि पार्टी हमेशह नाकारी सियासत कई। MQM जी सियासत हाणे दफ़न थी चुकी आहे ऐं अवाम MQM खे मुकमल तौरु रद्द करे चुको आहे। जंहिंजे घर में अफ़सोस जो माहौल हुजे उते माण्हू प्रोपेगेंडा करणु न आहिनि ईंदा। प्रोपेगेंडा कंदड़नि जे कूड़े मौक़िफ़ खे रद्द करियूं था। फोतियुनि जे घरनि में अॼु खां इमदादी चेक पाण पहुचाए रहिया आहियूं। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार MQM अॻवाननि खां सिक्योरिटी वापसि वठण वारियुनि ख़बरनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त MQM अॻवाननि खां सिक्योरिटी वापसि वठण जो को फ़ैसिलो नाहे कयो वियो। मुस्तफ़ा कमाल ऐं ख़ालिद मक़बूल सिद्दीकी हिन वक़्तु इस्लामाबाद में मौजूदु आहिनि। कंहिं बि सियासी शख़्सियत जी सिक्योरिटी वापसि वठण बाबति का हिदायत जारी नाहे कई। अणतस्दीक थियल ऐं गुमराह कंदड़ ख़बरनि खां पासो कयो वञे। सिक्योरिटी मामलनि खे सियासत सां न ॻंढियो वञे। हैदराबाद जी अदालत नामियारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी जे क़त्ल केस में संदसि वेॻे पुट जवाबदार शाह लतीफ़ खे मौत जी सज़ा ॿुधाए छॾी। मॉडल क्रिमिनल कोर्ट जे फर्स्ट एंड सेशन जज महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। गुज़िरियल साल 15 फ़रवरी ते डॉक्टर आकाश अंसारी जो लाश संदसि घर मां मिलियो हो। वाक़े खां पोइ जवाबदार शाह लतीफ़ तरफ़ां डॉक्टर आकाश अंसारी जे क़त्ल जो बि एतराफ़ कयो वियो हो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास। रेवेन्यूएबल एनर्जी कंपनीअ खे बंदि करण जी मंज़ूरी। देहमियाणो ॿेले में 6 MGD वाटर फिल्टरेशन प्लांट लाइ 400 एकड़नि बदिरां 100 एकड़ ज़मीन हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन खे ॾियण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। मकानी इदारनि वारो खातो इन जे बदिले ॿेले खाते खे वणकारी लाइ 100 एकड़ मुतबादिल ज़मीन फ़राहम कंदो। वर्कर्स वेलफेयर बोर्ड सिंध जी गवर्निंग बॉडी जी नई सिर जोड़जक जो बि फ़ैसिलो। वर्कर्स वेलफेयर बोर्ड सिंध खे रजिस्टर्ड मज़दूरनि जी भलाई वारनि स्कीमनि लाइ ॿीहर फ़ाल कयो वियो। बोर्ड भलाई जे मनसूबनि जी निगरानी ऐं वेलफेयर फंड जी असराइते इस्तेमाल खे यकीनी बणाईंदो। सिंध काबीना जे इजलास दौरान लियारी एक्सप्रेस वे जे रहिजी वियल 53 मुतासिरनि खे मुआवज़ो ॾियण जे हवाले सां नासिर हुसैन शाह जी सरबराही में कमेटी क़ाइमु। कमेटी मसइले जो जाइज़ो वठी काबीना खे रिपोर्ट पेश कंदी। काबीना जो मकानी इदारनि वारे खाते जे 6 मनसूबनि खे जल्द मुकमल करण जो फ़ैसिलो। काबीना 36 किलोमीटर डमलोटी खां DHO वाटर पाइपलाइन मनसूबो FWO खे ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। CTD जी पशीन में कार्रवाई। 10 दहशतगर्द मारिजी विया। कार्रवाई दौरान 10 जवान ज़ख़्मी। दहशतगर्दी भतेखोरी क़त्ल ऐं अग़वा में मुलविस हुआ। दहशतगर्दनि वटां हथियार ऐं गोला बारूद मिलिया आहिनि। मारिजी वियल दहशतगर्दनि में सनाउल्ला आगा ऐं संदसि साथी शामिल आहिनि। DIG CTD एतज़ाज़ अहमद गोराया जी कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस। वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार शाहिद रिंद जो चवणु आहे त सरेंडर कंदड़नि खे अदालत में पेश कयो वेंदो। बंदूक जो जवाबु बंदूक सां ई मिलंदो। सिंध हुकूमत जी तर्जुमान सुमेता अफ़ज़ाल सैयद MQM अॻवाननि जी सिक्योरिटी वापसि वठण वारनि दावनि जी तरदीद करे छॾी। संदसि चवणु आहे त MQM हिकु भेरो ॿीहर कूड़े मौक़िफ़ ऐं नाकारी प्रोपेगेंडा ते लही आई आहे। MQM जी कंहिं बि वज़ीर या अॻवान खां सिक्योरिटी वापसि नाहे वरिती वई। जेके माण्हू सिक्योरिटी जा मजाज़ आहिनि उन्हनि वटि मुकमल सिक्योरिटी मौजूदु आहे। इहा सहूलियत कानून ऐं सिक्योरिटी प्रोटोकॉल मुताबिक़ फ़राहम कई पई वञे। उमरकोट में 2 ॾींहं अॻु गलो कपे बेदर्दी सां क़त्ल कयल नौजवान इस्माइल समेजो जो क़त्ल केस दाख़िल। संदसि सौट ऐं 2 अणॼातल जवाबदार नामज़द। मक़तूल जे वालिद जमालुद्दीन समेजो उमरकोट जे सिटी थाणे ते पुट जो क़त्ल जो केस दाख़िल करायो। केस में मक़तूल नौजवान जो सौट अलादाद समेजो ऐं 2 अणॼातल माण्हुनि खे नामज़द कयो वियो। फरियादी जो चवणु आहे त जवाबदार धुर सां ज़मीनी तकरार हलंदड़ आहे। पुट खे धोखे सां घुराए क़त्ल कयो वियो। इस्माइल समेजो जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस जूं कार्रवायूं। 1 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस शक जी बुनियाद ते हैदराबाद मां मक़तूल जे वेझे माइट अलादाद समेजो खे गिरफ़्तार करे वरितो। CCTV फुटेज जी मदद सां पुलिस जांच शुरू करे छॾी।
कंडियाले भरिसां क़तल थी वियल मिठी वासी नौजवान राशिद अली ॿोरीपोटो जो क़तल केस 5 अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। 8 ॾींहं अॻु कंडियारो टूल प्लाज़ा वटि मिठीअ खां बीमार पीउ खे इलाज लाइ गिम्स इस्पताल वठी वेंदड़ नौजवान राशिद अली खे फुर दौरान मुज़ामत ते गोलियूं हणी क़तल कयो वियो।